बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाद वेझो ॻोठ आचर बिरोही में कारह इल्ज़ाम हेठ सौटनि पंहिंजे नौजवान सौट वकील अहमद बिरोही खे ड्रोड़ाए क़तल करण बाद भेण खे भी सॼे घर अंदर ड्रोड़ाए अमड़ आॾो बेदर्दी सां गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं फरार थी विया। इतला ते पुलिस ॿई लाश सिविल अस्पताल पहुचाया, जितां पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कया विया। मक़तूला जी अमड़ मूजिब जवाबदारनि सौट खे क़तल करण बाद घर में अची भेण खे भी क़तल कयो। आबाद पुलिस जो चवणु हो त जवाबदार गुलामू उर्फ गुलाम हुसैन, जावेद ऐं कादिर बिरोही कारह इल्ज़ाम हेठ बिट्टो क़तल करण बाद फरार थी विया आहिनि। खेनि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जैकबाबाद में बिजली जी लोड शेडिंग जा सतायल शहरी रोडन ते निकिरी आया। हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे सॾ ते शहर जो शऊर गॾु थी वियो। शहर जे मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी ऐं सिविल सोसाइटी धुरिन पारां शहीद भुट्टो जे ज़िलई सदर नदीम अहमद कुरैशी, STP जे सदर अब्दुल सत्तार जागीरानी, JUI जे हाफ़िज़ मीर मोहम्मद बंगलानी, समाजी अॻवान जान उढाणो, गुलबुलेदी, एडवोकेट हारून रशीद सूमरो, अवामी तहरीक जे सदर GM सूमरो, लक्ष्मण दास ऐं समाजी अॻवान अब्दुल हई सूमरो जी अॻवानी में सेप्को इंतजामिया ख़िलाफ़ प्रेस क्लब खां एहतजाजी जलूस कढियो वियो ऐं शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि जो गश्त करण बाद सेप्को ऑफिस आॾो धरणो हणी रोड ब्लॉक कयो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सेप्को पारां हथरादू लोड शेडिंग समेत वाधू बिल उमाणे शहरनि खे परेशान कयो पियो वञे, जेको कंहिं बि सूरत बर्दाश्त न कंदासीं। ॿिए पासे शहरनि जे भरपूर एहतजाज बाद सेप्को अमलदारनि प्रेस क्लब पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं 17 अगस्त ते एक्सियन सां ॻाल्हियूं रखियूं वयूं, जंहिं बाद 17 अगस्त ताईं एहतजाज मुलतवी कयो। जैकबाबाद में नौजवान समाजी अॻवान सरदार ज़ादा ज़ुबैर ख़ान जखरानी पारां मोहब्बत पाकिस्तान रैली कढी वई। रैली में सवें कारूने मोटरसाइकिलनि ते सवार हज़ारे माण्हुनि सरदार ज़ादा ज़ुबैर ख़ान जखरानी जी अॻवानी में 0 पॉइंट बाईपास तां हिकु शानदार रैली कढी। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी DC चौक ते पहुती, जिते 100 फुट डिघे पाइप ते 3 बाय 50 फुट जे क़ौमी झंडे जी क़ौमी तराने सां परचम कुशाई करे जैकबाबाद में हिकु नई तारीख़ रक़म कई। जैकबाबाद में मुहर्रमुल हराम जे सिलसिले में डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली कादरी जी सदारत हेठ ज़िलई काउंसिल हॉल में इजलास थी गुज़रियो। इजलास में सियासी, समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि बंदे अली जाफ़री, सैयद एहसान शाह, डॉक्टर AG अंसारी, कामरान शाह ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में म्यूनिसिपल चेयरमैन सिहत खाते जे अमलदारनि, पुलिस, रेंजर्स, एयरफोर्स, सिक्योरिटी समेत कानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि शिरकत कई। इजलास में मुहर्रमुल हराम जे सिलसिले में मातमी जलूसनि जी सिक्योरिटी समेत शहर जे अमन अमान खे यकीनी बनाइण ते गौर वीचार कयो वियो, जॾहिं त अस्पतालनि में बेहतर सहूलतूं ऐं जलूस जे रस्तनि ते सफ़ाई जो निज़ाम ऐं बिजली जी बंदिश बाबति गौर वीचार कयो वियो। जैकबाबाद में ठुल जी मूसालाबाद कॉलोनी वासी सरकी बिरादरी पारां ज़मीन ते कब्ज़े करण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ दाऊद ऐं अब्दुल नबी सरकी जो चवणु हो त कुर्बान ऐं ग़ुलाम रसूल सरकी असांजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिं सबबु हू असां मथां कूड़ा इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि। SSP खे अपील था करियूं त मामले जी जांच कराई वञे ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जैकबाबाद में 14 अगस्त जे हवाले सां अमन अमान खे बहाल रखण लाइ SSP मोहम्मद तारिक नवाज़ जी हिदायतुनि ते पुलिस पारां शहर जे दाख़िली तोड़े ख़ारिजी रस्तनि ते सख़्त चेकिंग, शकी माण्हुनि ऐं गाॾियुनि जी जांच। पुलिस तर्जुमान मूजिब 14 अगस्त जे हवाले सां हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे यकीनी बणाइण ख़ातिर चेकिंग कई पई वञे ऐं गाॾियुनि जा कारा शीशा पिणु लाथा पिया वञनि। जैकबाबाद में इत्तेहाद अहले सुन्नत पारां 14 अगस्त जश्न आज़ादी जे सिलसिले में सैयद एजाज शाह जी अॻवानी में रैली कढी वई। रैली खां अॻु डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली कादरी दरगाह अब्दुल नबी शाह पहुची मुख्य दरवाज़े ते क़ौमी झंडो फड़कायो। जैकबाबाद में आम इंसान तहरीक पारां जश्न आज़ादी ऐं कश्मीर बणजंदो पाकिस्तान जे सिरे हेठ आबिद सिंधी, मोहम्मद हसन टालानी, ज़हूर मायरी ऐं नवीद मुंदरानी जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि पारां पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं कश्मीर बणजंदो पाकिस्तान जा उब ॾारींदड़ नारा हयां विया। अॻवाननि जो चवणु हो त अॼु असीं पाकिस्तान जी आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। उहो ॾींहुं बि परे न आहे जॾहिं असीं कश्मीर जी आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हाईंदासीं। मुबारकपुर ऐं मीरपुर बुर्लो समेत 200 खां वधीक ॻोठनि में 20 खां 22 कलाक लोड शेडिंग। इलाइक़े वासियुनि जो अख्तियार बुर्लो जी अॻवानी में एहतजाज। संदन चवणु हो त चांडाण, रांझापुर, लाल भट्टी, मिर्ज़ाबाद समेत 200 खां वधीक ॻोठनि में 20 खां 22 कलाक बिजली जी अणेलानियल लोड शेडिंग सबबि असां सख़्त परेशान आहियूं। हाणे ज़ुल्म बर्दाश्त नथा करे सघूं। चूंडियल नुमाइंदा ऐं वस वारा लोड शेडिंग ख़तमु कराइनि। बलोचिस्तान जे ॿिनि शहरनि तुर्बत ऐं मस्तूंग में धमाका, हिकु ॼणो मारिजी वियो, केतिरा ई ज़ख़्मी। पहिरियों धमाको तुर्बत जे इलाइक़े आबसर में FC जी चौकी वेझो थियो, जंहिंमें हिकु ॼणो मारिजी वियो ऐं कुझु माण्हू ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त ॿियो धमाको मस्तूंग में पायलट स्कूल जे साम्हूं थियो, जंहिं जे नतीजे में हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। काज़ी अहमद
अहमद में बिन मुख्तलिफ अंधन थे आपघात जा धार वाक़या। ॻोठ अली खान मरी में घरू परेशानियुनि खां तंग नौजवान जावेद मरी ज़हरीली दवा पी आपघात करण जी कोशिश कई, जंहिंखे गणती जोगी हालत में काज़ी अहमद अस्पताल खां नवाबशाह अस्पताल नियो वियो। ॿियो वाक़ियो ॻोठ मुराद अली चांडियो में पेश आयो, जिते हादी बख्श चांडियो पाण मथां पिस्तौल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो, जंहिंजो कारण मालूम न थी सघियो आहे। सखर में ज़िले इंतज़ामिया म्यूनसिपल कॉर्पोरेशन पारां एसडीएम नोमान अफज़ल ऐं मुख्तियारकार अनीसुर रहमान बुर्रो जी सरबराही में कुरैशी ॻोठ वेझो आबपाशी खाते जी ज़मीन ते अॾियल खोसा बिरादरी जा 50 खां वधीक घर ड्राहे पट। मुतासिरीन जो मेयर सखर ख़िलाफ़ एहतजाज। संदन चवण हो त वरियनि खां असीं इन ज़मीन ते वेठा आहियूं, असांखे हितां ज़बरदस्ती नेकाली ॾेई घर ड्राहिण ज़्यादती आहे। काज़ी अहमद जे ॻोठ तोतल जतोई वासी इकबाल जतोई जो पंहिंजी ज़ाल वज़ीरा जतोई सां प्रेस क्लब पहुची एहतजाज। संदन चवण हो त 9 महीना अॻु जतोई बिरादरी जे ॾोहारिन अली गुल, अली गोहर ऐं ग़ुलाम हैदर असांजे घर खे बाह ॾेई छॾी हुई, जंहिंमें असांजा 2 ॿारड़ा 6 वरियनि जो अजीब ऐं 5 वरियनि जी ज़मीरां तड़पी फौत थी विया हुआ, जंहिंजो केस पुलिस बी क्लास में ख़ारिज करे छॾियो आहे, जेको असां सां ज़ुल्म आहे। हुननि चयो त जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो त असीं बि पाण खे साड़े मारे छॾींदासीं। मटियारी में समाजी तंज़ीम आवाज़ हक़ इत्तेहाद पारां जश्न आज़ादी के सिलसिले में पीर सरहंदी हाउस खां मटियारी प्रेस क्लब ताईं पाकिस्तान जिंदाबाद रैली कढी वई। रैली की अगवानी पीर अली शेर सरहंदी, फिदा हुसैन सोलंगी, लाइक फ़कीर, सालेह बबुर, मुमताज़ बाटी, सैयद ज़मान शाह लकियारी, अब्दुल वाहिद मरी ऐं सिकंदर सहतो कई। रैली में मोटरसाइकिलनि ऐं रक्षनि ते सवार थी नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। काज़ी अहमद शहर अंदर मेन रोड ते टैक्सी स्टॉप में फिरजन की दुकान में पयल ग्रेटर मशीन ओचितो हलन सबब 10 वरियनि जो सरगोदा वासी साइम आराई कटजी ज़ख्मी थी पियो। तकड़ी तिबी इमदाद बाद गणती जोगी हालत में नवाबशाह मुंतक़िल। हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com में फेसबुक तो फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।